सिंध सां मोहबत वो कमिटेड इंसान हूंदो हुयो ऐं उहा ई ॻाल्हियूं आहिनि उहे ई ॻाल्हियूं आहिनि जंहिंजे करे तव्हां सभु हिते ईंदा आहियो। मां कॾहिं हिते हूंदो आहियां, कॾहिं असां हुते पंहिंजे वर्सी कराची में मल्हाईंदा आहियूं, को बि एतिरी मोहबत कंदड़ माण्हू हिते ईंदा आहिनि, हाज़िरी भरींदा आहिनि, अदा सरन सां मोहबत जो सबूत पेश कंदा आहिनि। तव्हां दोस्तनि जी, तव्हां सभिनि जी वॾी महिरबानी, हर साल ईंदा कयो ऐं जहिड़ो हाल आहे असां हिते हूंदासीं, इंशाल्लाह मुलाक़ातूं थींदी रहियूं। महिरबानी, मां शुक्रगुज़ार आहियां साईं सभिनि दोस्तनि जो जेके हिते आया आहिनि। अॼु हिते ख़ुशनसीबी आहे अदा सरम जे हिते जेके अॼु वरसी आहे हुन में शरीक थिया आहिनि। मां ॿेहरम जो सभिनि जो शुक्रगुज़ार आहियां, तव्हां सभिनि जी वॾी महिरबानी। वाह हिकिड़ी सरमदे गीत मंसूर जो निशान जंहिंजे नाले खंड कंदड़ मनाते उज़ार हुन सां लश्कर खज़ाने सारा कशलड़ा हिन चयो मोल काफ़ी मुंहिंजो ख़ुदा। डॉक्टर साहब टाइम थोड़ो, तव्हांजी वॾी महिरबानी।